सिंध जे तालीम खाते जे तरफ़ां समूरी सिंध में प्राइमरी टीचर्स JEST ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे भर्ती जे लाइ IBA अखर सां मुआहिदो कयो वियो आहे त जीअं हिन भेरे जेका तालीम खाते में भर्तियूं आहिनि साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां थियनि, मेरिट ते थियनि, छाकाणि त माज़ी में भर्तियुनि में तनक़ीद जेका आहे उहा साम्हूं ईंदी रही आहे। उनखे मद्देनज़र रखंदे तालीम खाते जे तरफ़ां हिन भेरे इहो फ़ैसिलो कयो वियो त IBA अखर जे ज़रिए टेस्ट कंडक्ट थिए ऐं उन जे रोशनी में भर्तियूं जेके आहिनि उहे साफ़ शफ़ाफ़ ऐं मेरिट ते थियनि, ताकी जेको सिंध जो तालीम जो जेको निज़ाम आहे पोइते पियल उनखे हथी मिली सघे ऐं उहो बहितर थी सघे, बहितर खां बहितर उनखे करण जे लाइ हिन भेरे इहो फ़ैसिलो जेको आहे उहो कयो वियो आहे। छा तरीक़ेकार हूंदो, हीअ टेस्ट जेके कंडक्ट थींदा, कॾहिं खां थींदा, MOU छा आहे, हिन समूरी सूरत हाल ते गुफ़्तगू करण जे लाइ असां सां गॾु IBA यूनिवर्सिटी सखर जा वाइस चांसलर मीर मोहम्मद शाह साहब मौजूदु आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं। शाह साहब, तव्हांजी वरी महिरबानी, मां वक़्तु ॾिनो, इहो ॿुधाइजो त सिंध जो जेको तालीम खातो आहे ऐं IBA अखर जे विच में छा मुआहिदो थियो आहे, केतिरनि सालनि में हूंदो, केतिरियूं पोस्टूं आहिनि, थोरो तफ़सील सां असांखे ॿुधाइजो। महिरबानी साईं। असांजो हिन वक़्तु जेका MOU साइन थियो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध सां, उन में नेक्स्ट 3 इयर्स लाइ जेके सिंध में JST PST टीचर्स अपॉइंट थींदा, उन लाइ 3 सालनि में कोई 37,000 वैकेंसीज़ जेके आहिनि उन्हनि जी अपॉइंटमेंट्स सखर IBA यूनिवर्सिटी कंदो, ऐं इहो MOU सिंध गवर्नमेंट सां थी वियो आहे। ऐं असां सिंध गवर्नमेंट जा थोराइता बि आहियूं त उन्हनि सखर IBA यूनिवर्सिटी जे मैनेजमेंट ते ट्रस्ट कयो आहे त जीअं ही मेरिट बरक़रार रहे ऐं मेरिट ते अपॉइंटमेंट्स कयूं वञनि, छाकाणि त असांजी मिशन जेका आहे उहा कम्यूनिटी सर्विस आहे। त असां बि हिन में कंट्रीब्यूट करणु था चाहियूं त जेके ईंदड़ 30 नसलनि खे जेके टीचर्स पढ़ाईंदा, उन्हनि जी अपॉइंटमेंट्स जेके आहिनि तमामु घणी रिगरस वे सां ऐं मेरिट सां कयूं वञनि त जीअं उहे मुआशिरे में कंट्रीब्यूट करे सघनि। 3 सालनि में तव्हां ॿुधायो पिया त घटि में घटि को 37,000 जे लॻभॻि जेके आहिनि वैकेंसीज़ फिल थींदियूं, त पहिरियों साल जेको हींअर थियण वञी रहियो आहे टेस्ट कंडक्ट, उन में केतिरियूं पहिरें साल में नौकरियूं जेके आहिनि उहे हूंदियूं जंहिंजे लाइ टेस्ट थींदा? साईं, पहिरें साल में जेका इंफॉर्मेशन आहे त तक़रीबन 12,000 वैकेंसीज़ फिल थींदियूं, ऐं सेक्रेटरी साहब सां कल्ह मीटिंग बि थी आहे उन सिलसिले में, ऐं असां प्रोसेस शुरू करे छॾियो आहे। असां पंहिंजो उनखे प्रोसेस सॼो ॿुधायो आहे त कीअं ऑनलाइन तरीक़े सां असां एप्लीकेशन्स वठंदासीं। असां के कम्यूनिटी कॉलेजिस जेके असांजा 13 कम्यूनिटी कॉलेजिस आहिनि, उते असां फैसिलिटेशन सेंटर बि ठाहींदासीं कैंडिडेट्स लाइ, त जीअं उन्हनि खे का तकलीफ़ न अचे, उतां ई पंहिंजा डॉक्यूमेंट्स अपलोड करे सघनि। असां बैंक्स खे बि पंहिंजे सां लिंक कयो आहे त जीअं चालान फॉर्म बि कैंडिडेट खे पाण खणी न अचणु घुरिजे ऐं उहो असां वटि ऑटोमेटिकली लिंक्ड हुजे। ऐं उनखां अलावा असां 24 आवर्स हिकिड़ो सेल हिते हेल्प डेस्क ठाहींदासीं, कॉल सेंटर हूंदो, जिते असां उन्हनि जूं क्वेरीज़, उन्हनि जा क्वेश्चन्स उहे जेके बि ईंदा रेज़ थींदा उन्हनि खे बि सॉल्व कंदासीं। त पहिरें फेज़ में असांजो हिन साल कोई 12,000 कैंडिडेट्स जेके आहिनि PST ऐं JST में इहे अपीयर त काफ़ी वॾो तइदादु थींदो, पर इहे वैकेंसीज़ नौकरियूं एतिरियूं आहिनि। अच्छा, छा तरीक़ेकार हूंदो सॼी सिंध में तव्हां जा जेके सेंटर्स हूंदा, ज़ाहिरा लखें बेरोज़गार माण्हू आहिनि जेके अप्लाई कंदा, त उन्हनि सभिनी खे टेस्ट कंडक्ट करण जे लाइ फैसिलिटेट करणु या रिज़ल्ट जेको आहे उहो केतिरे वक़्त में जारी थी सघे थो, छाकाणि त ख़ुदि रिज़ल्ट ते बि काफ़ी माज़ी में क्वेश्चन्स जेके आहिनि उथंदा रहिया आहिनि, त उनजे लाइ तव्हां छा तरीक़ेकार जोड़ियो आहे साफ़ शफ़ाफ़, जीअं रिज़ल्ट फौरी तौर ते जारी थी सघे त कैंडिडेट बि मुतमइन रहनि? हा साईं, असां पहिरियां त एप्लीकेशन्स जॾहिं कॉल थी वेंदियूं त उन खां पोइ ॾिसंदासीं त केतिरो नंबर कैंडिडेट्स जो अप्लाई करे थो, पोइ उन हिसाब सां असां डिविजनल लेवल ते टेस्ट वठंदासीं, या इवन जेकॾहिं नंबर वधी थो वञे त डिस्ट्रिक्ट लेवल ते बि असां टेस्टूं वठंदासीं। असांजा पंहिंजा सेंटर्स बि काफ़ी अवेलेबल आहिनि, हैदराबाद, नौशहरो, दादू, कंदकोट, सखर, ख़ैरपुर, उबावड़ो, लाड़काणो,
त इहे त असांजा पंहिंजा उते कम्यूनिटी कॉलेजिस बि आहिनि, स्कूल्स बि आहिनि, ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त अञा असां जे नंबर ऑफ कैंडिडेट्स वधे थो त असां ॿिया बि सेंटर हायर करे उते उन कैपेसिटी मुताबिक़ कंदासीं। बाक़ी प्रोसेस इहो हूंदो, ट्रांसपेरेंसी जेका आहे हिन टेस्ट जी उहा असांजी ईअं आहे त असां जो हिकिड़ो सर्विलेंस सिस्टम बि आहे जेको हर टेस्ट सेंटर ते हर कैंडिडेट खे कैमरा कवर कंदी, त जीअं फ्यूचर में बि उहो रिकॉर्ड असां वटि अवेलेबल आहे। ऐं टेस्ट कंडक्ट थियण खां फ़ौरन बाद में कैंडिडेट सां गॾु हिकिड़ी कार्बन कापी जेका असां ॾियूं था उहा उन वक़्तु हू पाण सां गॾु खणी वेंदो कैंडिडेट। ऐं असां आंसर शीट जी कार्बन कापी जी आंसर शीट जी कार्बन कापी ओरिजिनल असांखे ॾींदो ऐं कार्बन कापी हू पाण सां गॾु खणी वेंदो। ऐं असां उन ई ॾींहुं जीअं टेस्ट पूरो थींदो त असां उन जी की उन खां बाद में ठाहींदा आहियूं टेस्ट कंप्लीट थियण खां पोइ, ऐं की असां 5 बजे ताईं उन ॾींहुं असां अपलोड करे छॾींदासीं पंहिंजी वेबसाइट ते। त कैंडिडेट खे हाणे ख़बर हूंदी त उन जा केतिरा नंबर्स, केतिरा क्वेश्चन सही आहिनि, केतिरा ग़लति आहिनि, त हुनखे रिज़ल्ट त उन ॾींहुं मिली वियो। बाक़ी ऑफिशियली असां उनखे विदिन 3 days असां, छाकाणि त ह्यूमन इंटरेक्शन घटि रखियो आहे, असां उन जूं कॉपीज़ स्कैन करे मशीन चेक कंदी ऐं उहो रिज़ल्ट बि असां अपलोड कंदासीं विदिन 3 days। ऐं जेकॾहिं उन में कोई डिफरेंसिस अचनि था त कैंडिडेट असांखे इंक्वायर करे सघे थो उन ते। ऐं उन सां गॾोगॾु असांजो हिकिड़ो जेको सेल आहे पंहिंजो रिक्रूटमेंट जो STS जेको हलाए पई, उते असां मशीन्स बि जेके आहिनि फोटोस्टेट मशीन्स उहे बि लेटेस्ट वठूं था, जेके ह्यूमन इंटरेक्शन घटि आहे उहो असांजा सेट ठाहे इनवेलप में सील करे असांखे ॾींदो त जीअं ह्यूमन इंटरेक्शन घटि खां घटि थिए। अच्छा, ही जेको प्रोसेस सॼो आहे इहो केसीं ताईं स्टार्ट थियण जो अंदाज़ो आहे? ज़ाहिर आहे सभ खां पहिरियां त एडवर्टाइज़मेंट ईंदी, माण्हू उनखे अप्लाई कंदा, त गवर्नमेंट लेवल ते तव्हांजी कल्ह सेक्रेटरी एजुकेशन सां बि गुफ़्तगू थी, मीटिंग थी, उन में छा ॿुधायो वियो आहे तव्हांखे त केतिरो वक़्तु वधीक लॻी सघे थो? इन में को डेफिनेट टाइम त कोन ॿुधायो आहे, पर प्रायोरिटी आहे गवर्नमेंट जी त ही जल्द खां जल्द ही प्रोसेस शुरू थिए, विदिन में बि 2-3 महीननि जे ही जेको आहे प्रोसेस कंप्लीट थिए। छाकाणि त हाणे हिकिड़ो मीटिंग्स हलनि पियूं इन सिलसिले में त करिकुलम इन जो डिसाइड थिए, इन जो हिकिड़ो पैटर्न डिसाइड थिए, क्वेश्चन पेपर जो छा उन में कॉम्बिनेशन हूंदो, कहिड़े एरिया मां केतिरा क्वेश्चन्स हूंदा, ऐं उन में क्वालिफिकेशन छा हूंदी, BEd लाइ केतिरियूं पॉइंट्स हूंदियूं, MEd लाइ केतिरियूं पॉइंट्स हूंदियूं, एडिशनल का क्वालिफिकेशन आहे उन लाइ केतिरियूं पॉइंट, इहो वंस तय थी वेंदो त हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट बि जेका आहे उहा जल्द उन खां बाद में ईंदी, ऐं उन खां पोइ फ़ौरन प्रोसेस जेको आहे जल्द खां जल्द कंप्लीट कयो वेंदो। अच्छा, लास्ट इहो ॿुधाइजो त हिन में पास मार्क्स जेके आहिनि उहे तव्हां छा सजेस्ट कयूं आहिनि, या गवर्नमेंट छा पई चाहे त कैंडिडेट केतिरियूं मार्कूं खणी सघे त हू पास थी वेंदो? छाकाणि त ही टीचर्स हूंदा, मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि त इहे ज़ाहिर आहे एजुकेशन जी क्वालिटी खे इम्प्रूव करण जे लाइ असां जेको प्रोपोज़ कयो आहे त उहो 50 खां 60 मार्क्स टेस्ट में घटि हुजनि, त उहे ई सही नमूने सां कंट्रीब्यूट करे सघनि था, सुठो पढ़ाए सघनि था। ऐं इहो अञा फाइनल न थियो आहे, पर इन ते प्रोपोज़ल इहो आहे असांजो त 50 खां 60 मार्कूं जेके आहिनि उहे हुजणु घुरिजनि घटि में घटि। ऐं टेस्ट खां पोइ इंटरव्यू जेको थींदो, इंटरव्यू उनजे लाइ तय थियो आहे त इंटरव्यूज़ थींदा, या तव्हां इंटरव्यू कंडक्ट कंदव, या गवर्नमेंट जी का टीम कंदी? असां सिर्फ़ु रिटन टेस्ट वठूं था, इहो पहिरियां ई तय थी वेंदो त असांजो केतिरे नंबर्स ते पास थींदो, उहा पासिंग लिस्ट जेका आहे असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे ॾींदासीं। ऐं उन खां पोइ इहो अञा तय न थियो आहे त उन्हनि जा इंटरव्यू थींदा या उन टेस्ट जे बेसिस ते ई उन्हनि खे ऑर्डर्स मिलंदा। इहो बि हिकिड़ो प्रोसेस हले पियो इन ते त फर्दर उनखे कीअं कयो थो वञे, पर फ़िलहालु असां वटि इहो आहे त असां रिटन टेस्ट वठी ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे ॾींदासीं। न तव्हां गुफ़्तगू ॿुधी वाइस चांसलर IBA सखर ॿुधायो त सिंध जे तालीम खाते जे तरफ़ां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त IBA सखर जे थ्रू
टेस्ट कंडक्ट थींदा, नवां भर्ती थींदड़ जेके टीचर्स आहिनि जिन में PST JEST SS सब्जेक्ट स्पेशलिस्ट जेके आहिनि उन जा टेस्ट कंडक्ट थींदा। उन लाइ गॾिजाणियूं हलनि पियूं। MOU जेको आहे उहो साइन थी चुको आहे। मजमूई तौर ते 37,000 वैकेंसीज़ आहिनि जिन खे 3 सालनि जे अंदरि फुलफिल करिणो आहे ऐं उन जो टेस्ट जेके आहिनि 3 सालनि में IBS अखर जे तरफ़ां वरितियूं वेंदियूं। IBS अखर हिकिड़ो मेरिट जे हवाले सां तमामु सुठो नालो आहे ऐं गवर्नमेंट उन्हनि खे हीउ टास्क ॾिनो आहे त जीअं बहितर खां बहितर जेका आहे उहे रिक्रूटमेंट थी सघनि ऐं तालीम खाते में जेको इज़ाफ़ो आहे टीचर्स जो उहो मुफ़ीद साबित थी सघे। हलूं था वधीक ख़बरुनि तबसरनि ऐं तजियनि जे लाइ न्यूज़ स्टूडियोज़। ओवर टू न्यूज़ स्टूडियोज़।